नवंदरो में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो। उम्मीदवारनि चयो त तालीम खाते जा ऑफिसर PST ऐं JEST जूं जायूं लिकाए विकिरो करणु चाहिनि था। क़यादत खे जेका इहा अपील था कयूं त जेके सेक्शन पोस्टूं लिकायूं थी वञनि, दरअसल जेको असां 40+ वारनि जो जेको जाइज़ ई हक़ आहे उहो पूरो कयो वञे। असां सां मतिलबु इहो मतिलबु हिकिड़ो नाइंसाफ़ी थी रही आहे त जेके एक्चुअल पोस्ट आहिनि उहे लिकायूं थी वञनि ऐं बार बार असांखे ग़लति ब्रीफ कयो थो वञे त कंहिं महिल ॿुधाइनि था त 105 आहिनि, कंहिं महिल ॿुधाइनि था 103 आहिनि, कंहिं महिल ॿुधाइनि था 101 आहिनि। दरअसल असां जॾहिं पंहिंजी माना हिकिड़ी जाखोड़ कईसीं, असां हिकिड़ो फाइंड कयोसीं त उते 671 टोटल पोस्टूं हुयूं, जिन मां 388 पोस्टूं जेके आहिनि PST वारनि खे ॾिनी वियूं। जोड़ कयूंसीं त उहे टोटल पोस्टूं वञी थियनि पियूं 285, पर हे असांखे ग़लति ब्रीफ पिया करनि ऐं उन्हनि जो असांखे सही मतिलबु हिकिड़ो जाइज़ो माना जेको जवाबु हुयो उहो सही न पियो ॾिनो वञे। बहितर आहे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं 40+ वारा जेके बि उम्मीदवार आहिनि उन्हनि खे उन्हनि जो हक़ु ॾिनो वञे। असांजो मुतालबो आहे त जेके 40+ में अचनि था कैंडिडेट उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। जेके रते दरे तालुके ज़िले जा ऑफिसर आहिनि उहे जायूं लिकाए रहिया आहिनि, उन्हनि खे खपाइण जो आहे, सीटूं असां खपायूं, करप्शन कयूं। असांजो मुतालबो आहे अदी फरियाल टालपुर सां बिलाल भुट्टो साहिब सां त असां सां इंसाफ़ कयो वञे। रते दरे तालुके वारनि सां जाते काथे सीटूं वधियूं बि आहिनि। साईं मुराद अली शाह जो बयानु हुयो त 30 जेके शागिर्द फी उस्ताद हे उन ते बि अमल नथा कनि ऐं उन खां पोइ उन्हनि जो इहो बि चवणु हो त जेके गैरफ़ाल आहिनि स्कूल जेके हलण जे लाइक़ु आहिनि असांखे उन्हनि जी बि रिपोर्ट ॾिनी वञे, पर ऑफिसर उहे बि उन्हनि खे नथा ॾियनि जंहिंसां सीटूं वधंदियूं। एज बि ओवर थी वई आहे, काफ़ी टेस्टियूं ॾिनियूं आहिनि, सो हुकूमत बि ऐलान कयो आहे 40+ वारा खणूं, सो असां सां इंसाफ़ कयो वञे। सीटूं लिकाइनि था काफ़ी, तो सीटूं ज़ाहिर कनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। सर बिल्कुलु जेको आहे सीटूं असांजो लिकाइनि था, हिननि जो हिकिड़ो एक्चुअल नंबर न आहे। हिननि 3 दफ़ा 4 दफ़ा ॿियो नंबर शो कयो आहे। पहिरियां 523, वरी 509, वरी 505, वरी 500, हाणे हिकु थी वियो आहे। ठीकु आहे, असां उन्हनि जॾहिं वञूं था त उहे असांखे टाणा माणा करे मोटाइनि था, को कंहिंजे थो मोकिले, को कंहिंजे थो मोकिले। वरी उन्हनि खां जॾहिं पुछूं था त तव्हां एक्चुअल सीटां ज़ाहिर कयो त उहे था चवनि त असांखे काई ख़बर ई न आहे। और जॾहिं तव्हांखे ख़बर न आहे त तव्हां हिन सीट ते कीअं वेठा आहियो? तव्हां असांखे सेटिस्फाई कयो न, तव्हां असांखे सुठो रिस्पॉन्स ॾियो न। तव्हां ॾे असां अचूं था, ख़र्च करे अचूं था, तव्हां ॾे असां उसन में निटड़नि में असां पाण तव्हां ॾे अचूं था, तव्हां असांखे सेटिस्फाई करे मोकिलियो न। ऐं उन खां पोइ बि हिननि जी पाण में मिली भगत आहे ऐं एक्चुअल सीटां ज़ाहिर नथा कनि। असांजी पुरज़ोर अपील आहे त महिरबानी करे एक्चुअल सीटूं ज़ाहिर कयूं वञनि।